अॼोके हिन सेशन जेके अवां सभु ॼाणो था त सिंधी नाविल जे हवाले सां असां ॻाल्हाईंदासीं। सभ खां अवल मथे स्टेज ते सॾींदुसि सिंधी ॿोली जे नाले वारे लेखक ऐं नक़ाद मोहतरम साईं ग़ुलाम अकबर लगारी साहिब जन खे त हू मथे स्टेज ते अचनि ऐं महिमान जी जॻह ते अची वेहनि। ग़ुलाम अकबर लगारी साहिब जन खे गुज़ारिश आहे त मथे अचनि। सिंधी ॿोली जो बरजस्तो लेखक, ख़ूबसूरत कहाणीकार, ड्रामा नवीस ऐं नावल निगार मोहतरम मुमताज़ बुखारी साहब खेसि बि गुज़ारिश आहे त मथे अचनि ऐं स्टेज ते अची महिमाननि सां वेहनि। सिंधी ॿोली जो ॿियो हिकु जी हा सर हिते सिंधी ॿोली जो ॿियो हिकु निहायती ख़ूबसूरत कहाणीकार ऐं नावल निगार मोहतरम अख्तर हफ़ीज़ त मां कलीम खां इहो सवाल कंदुसि त कलीम असां वटि जंहिं स्पीड सां जंहिं तेज़ीअ सां नाविल छपिजी रहिया आहिनि याने मिक़दारु वधी रहियो आहे त उन में तव्हां सिंधी नाविल जे इन मिक़दार खे जॾहिं वधंदे ॾिसो था त उन में मयारु किथे बीठल नज़र अचे थो तव्हांखे? घणे भाङे जेको सिंधी नाविल सां मुख्य मसइलो नज़र अचे थो उहो ॿ आहिनि। जेके मुख्य मसइला नज़र अचनि था सिंधी नाविल सां उहे ॿ आहिनि। हिकिड़ो त उन में लाउड नेशनलिज़म जेको आहे इहो सिंधी नाविल में हिकिड़ो मसइलो थी वियो आहे त असांखे जेका नेशनलिस्ट ॻाल्हि आहे या उहा आहे उहा एॾी लाउडली करणी आहे जो असांजो पढ़ंदड़ उन ते वाह वाह करे। ॿियो जेको सिंधी नाविल सां ॿियो जेको वॾो मसइलो मूंखे नज़र अचे थो उहो जेको कैंपस जे पस मंज़र में जेका रिपीटेड कहाणी आहे जंहिंजे हवाले सां अख़्तर कुझु टाइम अॻु में लिखियो हो हिकिड़ो आर्टिकल फार्मूला नाविल, माना जेका नाविल में क्रिएटिविटी घुरिजे उन जी भेट में असांजा जेके राइटर्स आहिनि उहे उनखे वाढको कमु सम्झी हिकिड़े फार्मूले तहत उनखे 4 टंगू ऐं उहे ॾेई था छॾनि, पर जेको एक्चुअल नाविल जेको रिप्रेज़ेंटेशन करणु घुरिजे उहो इमोशन्स जी रिप्रेज़ेंटेशन हुजे, उन में तव्हांजी सोसाइटी जी रिफ्लेक्शन बि हुजे। ऐं उन में जेको आहे सो अरुंधति राय आज़ादी किताब में लिखियो आहे त नाविल तव्हांखे लेखक खे कॉम्प्लिकेट थियण जो या कॉम्प्लेक्सिटीज़ में वञण जो
तमामु घणो मौक़ो ॾींदो आहे। त उन कॉम्प्लेक्सिटीज़ या उहे नवां तजुर्बा करण खां असांजो जेको राइटर आहे उहो कीबाए थो, ऐं हिकिड़ो जेको सेट फार्मूला आहे उन ई तहत उहो कोशिशि थो करे त उन ते ई लिखिजे। पर सभु ईअं बि कोन्हे, नॉविल में कुझु सुठा तजुर्बा हींअर जेके ॾिसण में अचनि था। मिसाल तौरु जीअं अख़्तर जो कोविड हिकु त मौज़ू जे हवाले सां तमामु इम्पॉर्टेंट नॉविल आहे। ॿियो हुन में अख़्तर जेका टेक्निक यूज़ कई आहे उहा आहे साइकिल स्टोरी जी, जेका अमेरिका ऐं ॿियनि हंधनि ते बि इन जो थियो आहे तजुर्बो। साइकिल स्टोरी मां मुराद इहा आहे त उन में नॉविल में अहिड़ियूं कहाणियूं आहिनि घणियूं जिन खे तव्हां अलॻि सां पढ़ो त उहा हिकिड़ी कहाणी आहे, वरी जॾहिं उहा नॉविल में मर्ज थी थिए त उहा उन नॉविल सां कनेक्ट थी वञे। मिसाल तौरु उनजो जेको चाइना वारो पोर्शन आहे कोविड में, तव्हां उहो खणंदव त उहो जिते एंड थो थिए उहा हिकिड़ी कंप्लीट अलॻि स्टोरी बि थी सघे थी, पर उनजी कनेक्टिविटी वरी नॉविल सां बि आहे। त इहे या वरी जेको आहे सो अख़लाक साहब जो जेको नॉविल आहे वजूदियत जे हुन ते, उन में जेके उन्हनि तजुर्बा कया आहिनि या विदिन उन्हनि जे ड्रीम सीक्वेंस में जेके करेक्टर्स अची था वञनि या इहे, त इहे तमामु सुठा तजुर्बा आहिनि। अहिड़ी रीति जेको आहे सो रसूल मेमन साहब जेको हींअर हिन खां जेको अॻु वारो नॉविल हो अखि चिंब, उन में हिकिड़ो तमामु ज़बरदस्त तजुर्बो कयो जेको टाइम में पोयां वियो हलियो करेक्टर। त हिकिड़ा त टाइम में अॻियां हलिया वेंदा आहिनि टाइम मशीन में, पर हीअ जेको हिस्ट्री में पोयां हलियो वियो ऐं उन सां जेका हिस्ट्री जी कनेक्टिविटी आहे हिस्टोरिक इवेंट्स जी, त उहो हिकिड़ो ॾाढो सुठो तजुर्बो हो। बाक़ी हाणे जेके नवां लिखंदड़ आहिनि असांजा नौजवान, उहे जेको आहे सो सम्झनि ईअं था, लॻे ईअं थो त उहे कैंपस स्टोरी खे ई नॉविल था सम्झनि ऐं को वॾो तजुर्बो करण लाइ तयारु न आहिनि मुंहिंजे ख़्याल। वॾी महिरबानी कलीम तव्हांजी। ऐं हाणे अख़्तर हफ़ीज़ सां मुंहिंजो इतफ़ाक़ सां ही ॿियो दफ़ो आहे जेको नाविल ते असां सेशन में गॾु आहियूं। ऐं मूंखे यादि आहे त ॿियो HLF हुयो, उन में रसूल मेमन साहिबु हुयो, अख़्तर हुयो ऐं मां मॉडरेट उहो सेशन कयो। ॾाढी ज़बरदस्त गुफ़्तगू थी, बल्कि खोड़ सारा कंट्राडक्शन्स बि थिया हुया। रसूल मेमन साहिबु ॻाल्हायो जॾहिं पए त उन ते इख़्तिलाफ़ पे कयो अख़्तर तव्हां हिकिड़े अञा सुठे बर्जिस ते नौजवान नाविल निगार तौरु तव्हां हिकिड़ा उभरी आया हो। ताज़ो तव्हांजो जेको कोविड-19 जे हवाले सां नाविल छपियो आहे, कलीम त उनजो बुनियादी थीम ॼण त थोरो ॿुधाए बि छॾियो त उहो नाविल ॿिनि हिसनि में विरहायल आहे। हिकिड़ो चाइना मां नौजवान जॾहिं अचे थो, चाइना जो किसो आहे सॼो कोविड जे हवाले सां, उनखां पोइ जॾहिं सिंध अचे थो ऐं उनखां पोइ उन में वरी जॾहिं सिंध में लॉकडाउन थिए थो, पोइ माण्हुनि सां जेके मुख़्तलिफ़ मसइला थियनि था, नफ़सियाती मसइला थियनि था, उन्हनि खे तव्हां डिस्कस कयो आहे। मां तव्हांजे नाविल मां ई तव्हां खां सुवालु पुछणु चाहींदुसि त तव्हां इन नाविल में कहिड़ी नवाण, कहिड़ी तब्दीली, कहिड़ी हिकिड़ी चेंज ॾियणु चाही आहे? तव्हां पाण ॿुधायो पंहिंजे नाविल जे हवाले सां त तव्हां कहिड़ो नओं तजुर्बो कयो आहे उन में? मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी ॻाल्हि त कलीम साइकिल स्टोरी जे हवाले सां करे वियो, उहो इन नाविल में हिकिड़ी नवाण आहे। एसि ताईं जो वबा जे हवाले सां जेको तजुर्बो आहे उहो बि हिकिड़ी नवाण चई सघिजे थी। मौज़ूआती हवाले सां जेको आहे, मुंहिंजे ख़्याल में इन खां अॻु में सिंधी में को अहिड़ो वबा ते नाविल मौजूदु न हो। ऐं ॿियो इन में मूं इहा कोशिशि कई आहे त जेको टाइम एंड स्पेस जेको आहे उहो मूं उन में तक़रीबन माना ॼाणाइण जी कोशिशि कई आहे। मिसाल तौरु चीन खां कहाणी हले थी त उते जेकॾहिं तव्हां चैप्टर वाइज़ ॾिसंदा त उतां जेका शुरूआति मूं कई आहे उहो माना मिसाल डॉक्टर वू जो जेकॾहिं किरदारु आहे त उहो टाइम आहे, उनजो वरी स्पेस आहे। जेकॾहिं उहो अस्पताल वञे थो त राति जा 9 ऐं सिटी अस्पताल, जेकॾहिं उहो घर में बि आहे त सुबुह जा 6, वू जो कमिरो। हिकिड़ियूं त इहे शयूं आहिनि। ॿियो वरी इन में जेका मूंखे शइ नज़र आई या जेका मूं ॼाणाइणु चाही आहे उहा इहा आहे त असीं वबाउनि जे हवाले सां मुख़्तलिफ़ शयूं पढ़ंदा रहूं था, या नाविल त ज़ाहिर आहे ही सिंधी में ठहणु आयो आहे, पर दुनिया में वबाउनि ते तमामु घणो अदब मौजूदु आहे ऐं उहो असांजी नज़रुनि मां गुज़रंदो रहियो आहे। त हिन नाविल में मूं इहा कोशिशि कई त जेके माण्हू वबा जॾहिं अचे थी त उन्हनि ॾांहुं उन्हनि जो जेको रवैयो जेको आहे उहो कहिड़े नमूने माण्हू महसूसु कराइनि था। मिसाल तौरु हिकिड़नि माण्हुनि चयो त कोरोना कुझु बि न आहे,
पर हिकिड़नि माण्हुनि उन्हनि खे सीरियस बि वरितो। मिसाल तौरु अॼु जो सभ खां वॾो सच या दुनिया में जेके बि सच आहिनि उन्हनि मां हिकिड़ो सच इहो आहे त असीं वबा जे ज़माने में जीअ रहिया आहियूं। हिन वक़्तु बि कोविड ख़तमु न आहे थियो, उहो अञा हली रहियो आहे। त उन में उहे जेके माण्हुनि जा नफ़्सियाती मुंझारा हुआ, जेके माण्हुनि जा समाजी मुंझारा हुआ, हिकिड़े हंधि त पाण इहो ॾिठोसीं पिए सॼी दुनिया आइसोलेट थी वई। पर उन आइसोलेशन जे अंदरि जेका हिकिड़ी आइसोलेशन जेका फ़र्द जी हुई, जंहिं उन लाइ जेके मसइला पैदा पे कया, त उन्हनि शयुनि खे जेको मूं पोर्ट्रे करण जी कोशिशि कई आहे। फ़र्द जे नफ़्सियाती मुंझारनि खे बि तव्हां हुन में डिस्कस करण जी कोशिशि कई आहे। बिल्कुलु। मिसाल तौरु हिकिड़ी त क्वारंटाइन, मिसाल तौरु हाणे जॾहिं कोविड आयो त माण्हुनि खे चयो वियो त उहे क्वारंटाइन थियनि, पर हू उन क्वारंटाइन मां एतिरो जल्दी बेज़ार पे थी विया जो उन्हनि मेड़ ॾांहुं वञण पे चाहियो या चाहियो पिए सभु कुझु खुली वञे, सभु कुझु माहौल साॻियो हुजे। पर इहो कोविड हो या वबा हुई जेका उनखे विहारे वेठी, जंहिं उनखे इहो महदूद करे छॾियो कमरे ताईं, घर ताईं। त मूं कोशिशि इहा कई त जॾहिं वबाऊं अचनि थियूं त उन वक़्तु जेके माण्हुनि सां मसइला थियनि था या माण्हुनि जा रवैया उहे कीअं तब्दील थियनि था। मिसाल तौरु असांजे लाइ त हीअ वबा जो हिकिड़ो तमामु नओं तजुर्बो हो, जंहिंमें असां लॉकडाउन जो लफ़्ज़ ॿुधोसीं, सैनिटाइज़र ऐं मास्क, हिकिड़ी वोके बि नई ठही वई। त उहा सॼी जेका वोकेब आहे उहा किरदारनि जे वात में बि आहे। इहे शयूं जेके मूं कोशिशि कई आहे ॾियण जी। ठीकु, तमामु घणी महिरबानी। तव्हां ॾे ॿीहर ईंदासीं। मुमताज़ बुखारी साहिबु, अव्हां जी सिंधी नाविल ते त नज़र आहे ई आहे, पर दुनिया जे ॿियनि मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में लिखजंदड़ जेके नाविल आहिनि उन्हनि ते बि तव्हांजो हाणे ताज़ो त सिंधी नाविल जे हवाले सां स्टडी ते तव्हांजो ज़बरदस्त क़िस्म जो किताब बि छपियो आहे। ऐं तव्हां हिकिड़ा मञियल ऐं मक़बूल सिंधी जा नाविल निगार बि आहियो, पाण कहाणीकार बि आहियो, फिक्शन सां तव्हांजो तमामु घणो लाॻापो रहियो आहे, ड्रामा निगार आहियो। असां वटि हिकिड़ो सवालु अक्सर डिस्कस थींदो रहियो आहे त माना सिंधी में हिकिड़ो अज़ीम नाविल मौजूदु कोन्हे। कहाणी जे हवाले सां बि इहा ॻाल्हि थींदी आहे ऐं नाविल जे हवाले सां बि इहा ॻाल्हि थिए थी। ठीकु आहे, नाविल जी उमिरि असां वटि घटि आहे, पर तव्हां छा था सम्झो त जेके हिकिड़ा आलमी मयार आहिनि मुक़ररु थियल सुठे नाविल लिखण जा, हिकिड़ो त असां चाहींदासीं त उहे बि असांखे हिते नौजवान काफ़ी वेठा आहिनि, उहे असांखे ॿुधायो। ऐं ॿियो, छा सिंधीअ में कोई अज़ीम नाविल बि लिखियो वियो आहे, चई सघूं था असां? जेकॾहिं हा त उहे कहिड़ा चंद नाविल आहिनि, असां ॿुधणु चाहींदासीं तव्हां। जी महिरबानी। सभ खां पहिरियों त हीउ जेको आवाज़ु अचे पियो, कलीम ॾाढो सुठो ॻाल्हायो, पर जीअं नाविल जो रेफरेंस ॾिनई रसूल मेमन साहिब जो, उहो अखि छिप न, उहो कालू बला आहे, जंहिंमें रिवर्सल जेको आहे उहो वञे थो, उहो फ्लैश बैक में वञे पियो। पर जेको कालू बला आहे, कालू बला में बि ईअं त रिवर्सल जेको वञे थो वेंदे फ्लैश बैक आहे। हा, फ्लैश बैक आहे, उहो हू आहे वरी रिवर्सल जेको आहे हुनजी टेक्निक चइबी आहे, त जेको कालू बला जी आहे, हीअ वरी फ्लैश बैक जी टेक्निक आहे। त उहो बि ईअं रसूल मेमन साहिब जो जेको आहे उहो बि ईअं त बैक तो वञे थो वेंदे जेकी स्टीफन हॉकिंग जी थ्योरी आहे बिग बैंग, उते वञी पुॼे थो। या शाह लतीफ़ जो जेको बैत आहे, अलस्त बे रबे कुम जॾहिं कन पयोम कालू बला कलपसी तॾहिं तित चयोम, बिल्कुलु एग्ज़ैक्ट ईअं ई जेको आहे अदम ताईं वञी पुॼे पियो उनजो थॉट जेको आहे। हिकिड़ो शानदार उहो हिकिड़ो लिटरेरी पीस आहे रसूल मेमन जो। हाणे जेको सुवालु आहे हिते मयार, आलमी मयार, हाणे आलमी मयार ऐं जेको असांजो सिंधी में लिखजंदड़ नाविल आहे, इनखे असां भेटण जी फ़िलहाल पोज़ीशन में कतई न आहियूं। फ़िलहाल असां इन पोज़ीशन में ज़रूरु आहियूं त असां वटि नाविल लिखिजे पियो, पर हाणे जेको बुनियादी मसइलो असां सां थियो आहे उहो इहो थियो आहे त असांजो नाविल मुख़्तलिफ़ हिसनि में लिखिजे पियो। जॾहिं असां सिंधी नाविल जी ॻाल्हि था कयूं त पोइ असांखे हुन पार लिखियो वेंदड़ सिंधी नाविल बि असांखे पाण सां कनेक्ट करिणो पवंदो। सही ॻाल्हि आहे। जेकॾहिं उनजी असां पाण सां कनेक्टिविटी जोड़ियूं था त असांखे तमामु सुठा नाविल मिली था वञनि पढ़ण जे लाइ। ऐं जेको हिकिड़ो जो तनक़ीद जो कोर्स आहे उन ई में उहे शामिलु थी था वञनि, जॾहिं त हिकिड़ो तमामु ज़बरदस्त हिकिड़ो असांखे मिली वेंदो अंग नाविल्स जो। हाणे उन में जेकॾहिं असां पहिरियों असां वटि जेको हिसे में विरहाङे खां पोइ में जेको सुठो नाविल लिखियो वियो उहो हिंदुस्तान जे पासे ॾांहुं लिखियो वियो। उन जा जेके तकड़ में ॿुधाईंदो हलां त जेको 60s 70s ऐं 80s में पहिरें हिसे जेको 60s 70s ताईं आयो, तेसि ताईं उते नॉस्टैल्जिया हुई। सिंध छॾे वञण खां पोइ नॉस्टैल्जिक मसइला, वरी उन सां गॾु जेके घरेलू मसइला उहे अची विया। उनखां पोइ वरी उहो फिल्मिक थी वियो,
छो त उहो जेको तव्हांजो सिंधी नाविल निगार उहो फिल्म जी दुनिया ॾे हलियो वियो, पोइ तव्हांखे उनजे नाविल में फिल्म नज़र अचे थो। पर लाल पुष्प जॾहिं अचे थो 1969 में नाविल खणी पंहिंजो, त हू वरी हिकिड़ी नओं ट्रेंड खणी अचे थो। उन में इनर फीलिंग्स अची थियूं वञनि ऐं उन ई जे फौरी पोइ असां वटि हिते हलीम बिरोही अचे थो। हलीम बिरोही सां गॾु असां वटि वरी माणिक अचे थो। त होॾां जो लाल पुष्प वरी लाल पुष्प जी जेकी कंटिन्यूटी खणी आहे वरी जेको असां 21वीं सदी में असां ॾिठोसीं त उहा रीटा शाहाणी उनखे कैरी ऑन कयो। त इहो जेकॾहिं असां हिसो नाविल जो जंहिंमें असांखे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस मिले पई, जंहिंमें मैजिकल रियलिज़म चिटी तरह असां महसूसु करे सघूं था, जंहिंमें असां सोशल रियलिज़म ऐं रियलिज़म खे धार ॾिसी सघूं था, छो त उन्हनि में बारीकियूं तमामु घणियूं सोशल रियलिज़म ऐं रियलिज़म में जेके उन थ्यूरीज़ जे मुताबिक़ असां ॾिसूं था उहे वाज़े आहिनि। सिंधी में जेको सुठे नाविल जी जेकॾहिं असीं ॻाल्हि कंदासूं त सिंधी में जेके हिन वक़्तु जेकी मां अॻु में बि ॻाल्हि कई त सुठी ॻाल्हि इहा थी आहे त असां मौज़ूअनि में हाणे तब्दीलियूं आंदियूं आहिनि। जेको असांजो हिकिड़ो 80 वारो ॾहाको जंहिंमें असां वटि रुॻो 2 मौज़ू हुया, हिकिड़ी सकाफ़ती क़ौम परस्ती, वरी ॿी जेको आहे क़ौमी क़ौम परस्ती जेकी असां पंहिंजी सिंधियत जे हिसाब सां ई, वरी उन सां रोमांसिज़म जेको रोमांटिक जेको पहलू अची वियो। त हीअ असांजा 2 मौज़ू हुया ऐं उन विच में ई असां वटि थोरो टच हिन जो अची वियो हलीम बिरोही ऐं माणिक जो। ऐं हिकिड़ी ॿी ख़ातून नाविल निगार हुई, उनजो नालो मूंखां मिस थिए थो, पर उनजो नाविल ॾाढो सुठो हो। उनजो हुयो त ख़िज़ां जा मोती जे नाले सां नाविल हो। उन हिकिड़ो नओं उन में ट्रेंड ॾिनो हो। नालो मूंखां हाणे मिस थिए पियो, आख़िर में भट्टी कास्ट जी हुई, पर उन हिकिड़ो उहो उनजो गुम थी वियो नाविल। उहो हिकिड़ो ॾाढो सुठो नाविल हो जेको हिकिड़ो चेंज ओवर जेको आहे उन आंदो हो 80s जे अर्ली में, उहो असां वटि अची वियो। पोइ हाणे जॾहिं असां 20वीं सदी खां क्रॉस थी 21 में अचूं पिया, या 20वीं सदी जे पिछाड़ी हिसनि में जॾहिं अमर जलील सेटायर ते नाविल ॾिए पियो, असां वटि नेठि गूंगे ॻाल्हायो त असां सेटायर ते अची वियासीं हिकिड़े उन में। पर हाणे जॾहिं असीं अचूं था त हाणे मूं ॾिठी सभिनी जेके बि तक़रीबन 150 जे 200 जे लॻभॻि हिन रुॻो 20 सालनि जे अंदरि जेके नाविल आया आहिनि, त उनमें मौज़ू मूं ॾिठा त असांजा तक़रीबन 41 मौज़ूअनि ते असांजो नाविल अचे पियो। 41 मौज़ू आहिनि उनमें। उन्हनि मौज़ूअनि में असांजी पॉलिटिकल बि मौज़ू आहे, उनमें असांजो एंथ्रोपोलॉजी बि आहे, सोशल बि आहे, साइंस बि आहे, या जेको हिननि ॿिन्ही हाणे नाविल लिखिया आहिनि या हिननि खां अॻु में हिकिड़ो नंढड़ो नाविल त मां उनखे न चवंदुसि, बहरहाल हुन ते नावलेट लिखियलु आहे एल्सा जे नाले सां, इन कोविड जे उन जो बि उनमें ज़िक्र आहे। अहिड़े क़िस्म जा नंढा नंढा रोमांस ते अची विया, या जेको यूनिवर्सिटी ऐं कैंपस नाविल में बि थोरो चेंज ओवर जेको असांखे हिन जे मुनवर सिराज जेको आहे उहो ॾिनो। पोयनि 10 सालनि में मां सम्झां थो मौज़ूआती तब्दीली तमामु मौज़ूआती अची वई आहे। बाक़ी हाणे मायार ते बि जेको हाणे माण्हुनि जो पढ़ंदड़ जो, छो त अॻे पवंदो हो दॿाउ सियासी तरीक़े जो या जेको आहे ख़्वाहिशुनि जो, हाणे दॿाउ अचे थो, ख़ुदि राइटर खे अंदरां बि दॿाउ पैदा थिए थो त हाणे मां क्वांटिटी लिखां पियो, सब्जेक्ट नए ॾे वञा पियो, त हाणे मूंखे क्रिएटिव अप्रोच ॾांहुं बि वञिणो पवंदो। वॾी महिरबानी मुमताज़ साहिबु। असां हलंदासीं साईं अकबर लगारी साहिबु ॾे। अकबर लगारी साहिबु जीअं मुमताज़ साहिबु अॻु में हिकिड़ो कमेंट ॾिनो कंहिं ॿी गैदरिंग में त तव्हां 3 नाविल निगारनि में हिकिड़ो नक़ाद वेठो आहे, ऐं उहो नक़ाद बि ख़ासि तौर ते नाविलनि जो नक़ाद। असां ॾिसूं था त अकबर साहिबु पंहिंजे ज़ाती गुफ़्तगू में बि खोड़ सारनि नाविलनि जो ज़िक्र कंदो आहे। उहे नाविल न सिर्फ़ु सिंध में लिखजंदड़ पर हिंदुस्तान में लिखजंदड़ नाविल बि ऐं ॿियनि ॿोलियुनि जा नाविल बि अकबर साहिबु वटि वञिबो आहे त टेबल ते उहो नाविल कोई न कोई पियो हूंदो आहे, उनजो ज़िक्र निकिरंदो आहे। त अकबर साहिबु तव्हां मुसलसिल लिखंदा बि रहिया आहियो, जॾहिं बि तव्हांखे वक़्तु मिलियो आहे मुख़्तलिफ़ अख़बारुनि रिसालनि में तव्हां नाविलनि ते तज्ज़िया बि लिखो था, ऐं तव्हां गुफ़्तगू में बि रू रिआयत नथा कयो। इन करे असां चाहींदासीं त हिकिड़ो त पहिरियों तव्हां इहो ॿुधायो त असां वटि सिंधी में जेको नाविल लिखिजी रहियो आहे, तव्हांजी गहरी उन ते नज़र आहे त जेके दुनिया जे अंदरि ट्रेंड्स नाविल जे हवाले सां तब्दील थियनि था, उन्हनि खे असां वटि के सिंधी नाविल निगार बि आहिनि जेके फॉलो कनि। महिरबानी। तव्हां चयो त हे 3 नाविल निगारनि में आऊं अकेलो वेठो आहियां। नक़ाद हे 3 नक़ाद बि अथव। हे नाविल निगार बि आहिनि, नक़ाद बि आहिनि, जी हा, ऐं ॾाढा ख़ौफ़नाक नक़ाद बि आहिनि। तंहिंजे करे असां 4 ॼणा आहियूं ऐं 4 ई नक़ाद आहियूं अॼु। ॾिसो, बैन अल-अक़वामी ट्रेंड जेके आहिनि नाविल में,
जेकॾहिं आउं तव्हांखे रुगो तड़ तकड़ में 200 सालनि जो ट्रेंड ॿुधाए वञा नाविल में जी हाँ त गोथिक नाविल आहे, रियलिज़म आहे, सोशल रियलिज़म आहे, मॉडर्निस्ट आहे, पोस्ट स्ट्रक्चरलिस्ट एंड पोस्ट मॉडर्न आहे, मेन इहे आहिनि। उनखां पोइ वरी हुननि जूं ब्रांचिस आहिनि जेके असां वटि जेको बि लिटरेचर तक़रीबन पाकिस्तान ठहण खां पोइ आयो आहे। पाकिस्तान ठहण खां पहिरीं वारा जेको त चाहे शाइरी हुजे, चाहे अफ़सानू नाविल हुजे, त उन्हनि जा कुझु मौज़ू ऐं ट्रेंड्स ॿिया हुआ। लेकिन पाकिस्तान ठहण खां पोइ जेको वॾो मेन ऐं अहम ट्रेंड रहियो आहे बैन अक़वामी, उहो उनजो असरु असांजो रहियो आहे तरक़ी पसंदी जो। जी हाँ तरक़ी पसंदी माना अदब में जेकॾहिं ॾिसे त उहो आहे समाजी हक़ीक़त निगारी, सही सोशल रियलिज़म। सही सोशल रियलिज़म जो हिकिड़ो वॾो चंक जेको आहे असांजो पाकिस्तान ठहण खां वठी इवन 1990 ताईं इन जो तमामु घणो असरु रहियो आहे सही सोशल रियलिज़म जो। सही 1990 खां पोइ सन 2000 ताईं त नाविल त तमामु घटि लिखियो वियो आहे, थोरो घटि लिखियो वियो आहे। पोइट्री बि जो बि जीअं शेख अयाज़ साहब जो दौरु हो 90 ताईं, हिकिड़ो 90 खां पोइ तब्दील थियो आहे, ॿियो थियो आहे। ईअं फिक्शन में बि तब्दीलियूं आयूं आहिनि सोवियत यूनियन जे टुटण खां पोइ। सही जिन मुमताज़ साहब हवाला ॾेई विया ॿिनि टिनि राइटर्स जा जेके मॉडर्निस्ट हुआ। मॉडर्निस्ट राइटर जेके आहिनि असां वटि 70s ऐं 80s में अची चुका हुआ, लेकिन उहे सिर्फ़ु थोरा हुआ, ॿ टे हुआ। जी ऐं उनखां पोइ वरी इहे सन 2000 खां पोइ असां वटि मॉडर्निस्ट राइटर्स जो कुझु तइदादु वधणु लॻो आहे। ऐं पोइ असां ते जेको समाजी दबाव हो पॉलिटिकल पार्टीज़ जो बि ऐं पॉलिटिकल वर्कर जो बि दबाव हो त न तव्हां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तरक़ी पसंदि पॉइंट ऑफ व्यू खां ऐं सिर्फ़ु समाजी हक़ीक़त निगारी खां लिखो। ऐं जेकॾहिं उनखां ॿाहिरि केरु लिखंदो हो त उन ते हिकु त मञता कोन मिलंदी हुनखे, ऐं ॿियो हुन ते तनक़ीद थींदी हुई, शदीद तनक़ीद थींदी हुई। इवन रसूल बख्श पलीजो साहब या ॿियनि उन्हनि ते शदीद तनक़ीद कई, जिन माण्हुनि समाजी हक़ीक़त निगारी खां लिखी निकिरी ॿिए हंधि लिखण जी कोशिशि कई। पर इहो दबाव सन 2000 ताईं ख़तमु थी वियो। हाणे बि समाजी हक़ीक़त निगारी ते लिखिजे पई, लेकिन हाणे कहाणी में, शाइरी में, जेके सवली सिंधी में, हालांकि इहे टर्म्स ऐं नथो मञा को अदब बराए अदब या अदब बराए ज़िंदगी या अदब बराए सियासत, इहे को टाइट कंपार्टमेंट कोन्हनि। शाह लतीफ़ वटि बि ॿई टई शयूं आहिनि इहे। त ईअं जेको आहे जंहिंखे आम तौर ते रद्द कयो वियो त अदब बराए अदब आहे, हालांकि ईअं कोन्हे, पर इहो सन 2000 खां पोइ इन जे लिखण में बि घणो इज़ाफ़ो आयो आहे। हाणे जेकॾहिं असां अख़्तर हफ़ीज़ जे नाविल खे पकड़े वेही रहूं त बाबा हिन नाविल खे असां इन करे रिजेक्ट कयूं जो हिन में समाजी हक़ीक़त निगारी कोन्हे, त हाणे नाविल्स जा ट्रेंड तब्दील थी चुका आहिनि। दुनिया में नाविल अलाए कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि ते, जीअं अख़्तर हफ़ीज़ जे नाविल तां मूंखे वरी मूं जेको वबा जो तमामु वॾो नाविल जेको सारामागो जो, जंहिं मां तमामु घणो मुतासिर आहियां, ब्लाइंडनेस आहे, मूंखे वरी उहो यादि थो अचे त कीअं जेको आहे उन वबा जो असरु वरितो ऐं कीअं हुन वबा ते एॾो शौरा आफ़ाक़ नाविल लिखी छॾियो। ऐं उनजो कोविड जे ज़माने में असां वटि उहो ट्रेंड अची वियो। त उन हालात हाज़िरा खां सिंधी अदब जो हिकिड़ो, सिंधी राइटर जो हिकिड़ो वॾो अलमियो इहो रहियो आहे त हू मौजूदा ट्रेंड जेको दुनिया जो हलंदड़ हूंदो आहे उनखे छॾे हू 40 साल पहिरें वारे ट्रेंड ते हलंदो आहे। पर हाणे ईअं शायदि न आहे। हाणे ईअं न आहे। हाणे मीडिया जे करे, कंप्यूटर जे करे, पढ़ण जे करे, पढ़नि बि था राइटर। हाणे त अंग्रेजी पढ़ण वारा घणा थी विया आहिनि। अॻे अंग्रेजी घटि माण्हुनि खे ईंदी हुई, असांजे अदीबनि खे अंग्रेजी घटि ईंदी हुई त पोइ हू उर्दू मां पढ़ंदा हुआ। उर्दू वारनि वटि को ट्रेंड ईंदो, पोइ असां वटि ईंदो। असां वटि हिकिड़ो ई ट्रेंड हलियो पिए 1950 खां वठी। उनखां पोइ जिन राइटरनि लिखणु शुरू कयो उहो ट्रेंड बि यूरोप में 40 साल पहिरीं ख़तमु थी चुको हो। हींअर जेको असां वटि मॉडर्निस्ट लिटरेचर ई कोन थो लिखियो वञे, तमामु घटि लिखियो पियो वञे, उते पोस्ट मॉडर्निज़म, पोस्ट स्ट्रक्चरलिज़म ऐं पोस्ट मॉडर्निज़म जा नज़रिया अची चुका आहिनि ऐं उन्हनि ते नाविल लिखिया वञनि पिया दुनिया में। पर हाणे जो राइटर सुञाण आहे, उहो पढ़े थो, कुझु सभु न, कुझु जेके पढ़नि था उन मां मुस्तफ़ीज़ थियनि पिया, उहे लिखनि पिया। हिननि ॿिन्ही नौजवाननि जा जेके नाविल आया आहिनि, इहे बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहिनि। इहे सभिनी ट्रेंड्स खां मुख़्तलिफ़ आहिनि। पर ही सिर्फ़ु 2-4 ॼणा माण्हू आहिनि जिन जा 2-4-5 माण्हू हूंदा जेके थोरो मुख़्तलिफ़ लिखनि पिया। बाक़ी घणा त जेको आहे उहो पारूथो भत पिया खाइनि खीर विझी
इहो हथु अची वई आहे उन्हनि खे तारीख़ छा नालो आहे तव्हां इहा ॻाल्हि मौज़ूआती हवाले सां था कयो या टेक्निक जे हवाले सां या मजमूई तौर ते? ऐं सभिनी हवालनि सां कयां थो हिकिड़ो हिकिड़ो करे तव्हां घणाए थो पर नालो मूंखे यादि करायो छा तारीख़ पूरो नालो तारिक आलम अबड़ो जो जेको नाविल आहे रैजिबल मंज़र उनखे जीअं उठ या में खाई वरी ओगल वराईंदी आहे न ओगर वराईंदी आहे न उनखे साॻियो चॿाड़े चॿाड़े वरी पेश पिया कनि ऐं सभु जेके इहे वर्सिटी नाविल लिखनि पिया उहो हिकु त उन तां तमामु घणो मुतासिर आहिनि। नंबर 2 सभु लिखण वारा मर्द नाविल लिखण वारा सभु मर्द छोकिरा यूनिवर्सिटी जा ऐं इन्हनि छोकिरनि जी नज़र में छोकिरियूं सभु बेवफ़ा आहिनि। जेके बि नाविल ॾिसो इन्हनि जा सभिनी जा 8 नाविल त कैंपस मुंहिंजी नज़र मां गुज़री चुका आहिनि। हिकु ॿ वरी ममता साहब ॿुधाईंदो त कहिड़ा आहिनि बाक़ी रहियल 8 खां मथे आहिनि 8 खां मथे आहिनि 8 त मूं पढ़िया आहिनि पर हाणे हिमत बि हुजे न एतिरी मूं में एतिरी हिमत हुजे न जो आउं पढ़ी सघां। 8 पढ़िया आहिनि 8 में छोकिरियूं बेवफ़ा तारीख़ इहो ट्रेंड विझी वियो त 2 छोकिरियूं आहिनि हुन ड्रामे में 2 बेवफ़ा त हाणे छोकिरा चवनि था असां बि छो हाणे आउं चवां थो यूनिवर्सिटी जूं प्रोफेसर छोकिरियूं वेठियूं आहिनि इन्हनि खे चवां थो तव्हां नाविल लिखो सभिनी मर्दनि खे बेवफ़ा करार ॾियो ऐं तव्हां इहो बि लिखो त 5-7 छोकिरा हर क्लास में अहिड़ा हूंदा आहिनि जेके रुगो नूस नूस छोकिरियुनि जे पोयां कंदा आहिनि तव्हां उन्हनि ते बि लिखो। छोकिरियूं रुगो छोकिरा रुगो इहो नाविल लिखनि था छोकिरा रुगो इहो नाविल लिखनि था त छोकिरियूं बेवफ़ा अड़े बाबा यूनिवर्सिटी में तूं पढ़णु आयो आहीं तूं आहीं बदीन जो छोकिरी आहे कंबर जी तो इहो पुछियो ई कोन हुन छोकिरी खां त तुंहिंजो ॻोठ में मंगणो त कोन्हे थियल या छोकिरी इहो हुन खां पुछियो कोन त तुंहिंजो ॻोठ में नालो त कोन्हे थियल। चौथे साल आख़िरी जॾहिं अलविदाई मौसम थींदी आहे डॉक्टर मुबारक लिखंदो आहे हुन ते मज़मून अलविदाई मौसम में ख़बर थी पए त छोकिरी जो मंगणो थियल आहे ऐं छोकिरो जेको बदो थिए बदे में वेठो आहे थियो उन खां पोइ रोई मोकिलाइनि था नाविल ख़तमु सभिनी में इहो ट्रेंड। यार 4 साल जेको कयो था कचहरियूं कम अज़ कम इन्हनि ते मौज़ूअनि ते त ॻाल्हायो इहो उल्थो आहे इहा रिपीटेशन आहे साॻे जी। नयूं शयूं पढ़ो दुनिया में छा लिखे वियो तव्हां इशिगुरो खे पढ़ो तव्हां हाणे यार नाला विसरंदा था वञनि मूंखे यादि कराईंदा वञो इहो कहिड़ो आहे मोराकामी इहे हींअर आहिनि उहे लिखनि पिया एलिफ शफ़क़ खे पढ़ो क़ुरान पामोक खे पढ़ो इन्हनि जा अफ़साना बि आहिनि इन्हनि जा नाविल बि आहिनि कम अज़ कम भला उल्थो बि करिणो आहे त को फस्ट हैंड त कयो को सुठी शइ जो त कयो नकुल बि कयो त कंहिं सुठी शइ था कयो न उन्हनि नाविलनि तां नकुल कनि उर्दू वारनि तां नकुल कनि असां वरी जेको लातीनी नाविल आहे असां वटि कंहिं माण्हू पढ़ियो न हुजे सम्झो बि न हुजे ॻाल्हि खे गार्शिया मार्कुस हीअ चयो गार्शिया मार्कुस हीअ चयो अड़े बाबा गार्शिया मार्कुस खे सम्झो ई गार्शिया मार्कुस लिखियो स्पेनिश में आयो अंग्रेज़ी में आयो उर्दू मां तर्जुमो थियल उहो तो पढ़ियो आहे त ख़बर ई कोन्हे गार्शिया मार्कुस जो स्टाइल छा आहे कम अज़ कम भला तूं अंग्रेज़ी में त पढ़। सो हाणे जेके तव्हां चयो न ट्रेंड जे हवाले सां मौज़ू बि साॻियो ट्रेंड बि साॻियो लफ़्ज़ियात बि साॻी लफ़्ज़ बि साॻिया छोकिरियूं बेवफ़ा बि साॻियूं नाला बि साॻिया केतिरनि ड्रामनि जा केतिरनि नाविलनि में किरदारनि जा नाला बि मिलनि था हिक ॿिए सां। हाणे वरी ॿियो सुवाल वॾी महिरबानी साईं अकबर लगारी साहब असां वटि त इवन हाणे ताज़ो जॾहिं सोशल मीडिया ते तव्हां दोस्तनि ॾिठो हूंदो त नाविल लफ़्ज़ ते बि डिस्कस थिए थो त नाविल लफ़्ज़ किथां आयो आहे अंग्रेज़ीअ जो आहे या तालवी जो आहे या कहिड़ी ॿोलीअ जो आहे त ज़ाहिर आहे असां वटि हिकिड़ी बुनियादी शयूं बि डिस्कस थियनि थियूं। असां ॿियो जेको टर्न सवालनि जो शुरू कंदासीं उन खां अॻु में असांजे नौजवान कालम निगार दोस्त कलीम बुट जो जेको ताज़ो छपजी आयल मार्केट में नाविल आहे यूथोपिया उनजी असां महूरत कंदासीं उन खां पोइ असां इन नाविल जे हवाले सां ई कलीम खां सवाल कंदासीं। ही जेको ताज़ो छपजी मार्केट में आयो आहे नाविल कलीम जो यूथोपिया इहो लिस्ट में लिखियो अथऊं यूथिया लिखियो अथऊं बिल्कुलु असल में हिन में यूथिया ई आहिनि किरदारनि खे सम्झो त न नाविल निगार खे सर रखो
कलीम ही नाविल जेको वाकई मूंखे हिकिड़े दोस्त हाणे जॾहिं मां हेॾां आयुसि पए त हुन चयो त यूथिया नाविल कहिड़ो आहे। मूं चयो इहो यूथिया साॻियो ई आहे जेको यूथोपिया आहे असल में। कलीम तव्हां ॾाढो बाबा हेॾां पाणी त ॾियो, छो त हाणे मां जेको सुवालु कंदुमि हुन में पाणी जी ज़रूरत पवंदी। कलीम तव्हां ही नाविल जेको लिखियो आहे, इन नाविल जो जेकॾहिं मुख़्तसिर लफ़्ज़नि में बुनियादी थीम ॿुधाइजे त तव्हां हिकिड़ी ख़याली तसवुराती रियासत ॾेखारी आहे, जंहिंमें रियासत जा जेके कारिंदा आहिनि उहे पंहिंजा मक़सद हासिलु करण लाइ माण्हुनि खे इस्तेमालु कनि था या उन्हनि खे प्रेशराइज़ कनि था। हिकिड़ो त इहा माना हिकिड़ी नवाण आहे, ऐं उन में मां इन सां गॾोगॾु ॿियो हिकिड़ा ॿ तव्हांजा किरदार आहिनि जेके अजीब किरदार आहिनि, जेबी ऐं मास्मो। इहे हिकिड़ा अहिड़ा किरदार आहिनि जेके या मर्द आहिनि या औरत आहिनि या ॿई न आहिनि या ॿिन्ही जो विच आहिनि। सो इहे हिकिड़ो त किरदार तव्हां कीअं ख़्यालु तव्हांखे तसवर में आयो, ऐं ॿियो हीउ जेको नाविल जो थीम आहे इन ते तव्हां थोरो दोस्तनि खे ॿुधाईंदो। बुनियादी तौर ते जेको नाविल जो थीम आहे उहो डिस्टोपियन नाविल आहे। बुनियादी तौर ते डिस्टोपियन नाविल जो तजुर्बो तमामु घणो थींदो रहियो आहे। मिसाल तौरु 1984 खां जॉर्ज ऑरवेल जो उन खां वठी जेको आहे सो मार्गरेट एटवुड जो जेको आहे हैंडमेड्स टेल या टेस्टामेंट या हंगर गेम्स, इहे डिस्टोपियन नाविल थींदो रहियो आहे। डिस्टोपिया जेको आहे सो अपोज़िट आहे यूटोपिया जे, जेको आहे सो हिकिड़ी ख़ुशहाल रियासत, पर हीअ जेको आहे त हिकिड़ी डार्क रियासत जेका पंहिंजे शहरियुनि ते ॾाढ ऐं जबर सां पंहिंजी आइडियोलॉजी ऐं उन्हनि जा कानून लागू करे थी, उन पस मंज़र में लिखियलु आहे। त इन जो जेको थीम आहे त उहो माना असांजे समाज में या दुनिया में ॿियनि हंधनि ते हलंदड़ जेके अहिड़ियूं रियासतूं आहिनि, मिसाल तौरु रसूल मेमन साहिबु हींअर लिखियो आहे त मेजॉरिटी ऑफ मुस्लिम जेके स्टेट्स आहिनि उहे डिस्टोपियन आहिनि। पंहिंजो जेको हींअर नोसेबो जेको किताबु आयो आहे, हिन में चैप्टर आहे डिस्टोपिया ते, ऐं उन में उन्हनि नॉवेल्स जो बि ज़िक्र कयो आहे, ऐं उन में इहो बि ॿुधायो आहे त जेके मेजॉरिटी मुस्लिम स्टेट्स आहिनि उहे डिस्टोपियन आहिनि, ऐं उहे कीअं पंहिंजो स्टेट यूज़ थी करे पंहिंजो पावर आइडियोलॉजी, पोइ उहा पॉलिटिकल आइडियोलॉजी हुजे, रिलीजियस आइडियोलॉजी हुजे, या का अहिड़ी का बि जेका आहे, या जेके कानून साज़ी कनि था उहे जेको आहे सो अहिड़ी था कनि जेके एंटी पीपल आहिनि। ठीकु आहे, तव्हांजो नाविल जो नालो यूथिया सही लिखियो हुयो जी। अच्छा, उहो जेको आहे सो एक्चुअली मुंहिंजो हो त वाकई में हिनखे चूतिया चइजे, पर जेको आहे सो उहो वरी सफ़ा ऑकवर्ड पिए थी वियो, इन करे थोरी उन में क्रिएटिविटी अची वई। ऐं जेको आहे सो मीन्स के चवण जो मक़सदु इहो त 21वीं सदी में जॾहिं दुनिया लिबर्टी ऐं इन शयुनि जी ॻाल्हि थी करे, आज़ादी जी ॻाल्हि थी करे, उते कुझु रियासतूं अहिड़ियूं बि आहिनि जेके पंहिंजे राइटर्स खे इन लाइ मारे थियूं छॾनि जो उहे उन्हनि जे ख़िलाफ़ु, उन्हनि जी आइडियोलॉजी जे ख़िलाफ़ु, उन्हनि जे पॉलिटिकल स्ट्रक्चर जे ख़िलाफ़ु पिया था ॻाल्हाइनि। त हिन में मेन एक्चुअल थीम इहो आहे, पर इन में कुझु पढ़ंदड़नि जेके जिन मूंखे ॾिनो आहे त वरी मूंसां उहो ड्रॉबैक जेको थियो आहे त हिनखे हिस्टोरिक पर्सपेक्टिव में ॾिसनि था। उन में कुझु करेक्टर्स खे वरी हिस्टोरिक करेक्टर्स जेके एक्चुअल हुआ हिनखे फिक्शन सम्झण बदिरां उनखे उन सां रिलेट था कनि। जेको आहे सो जीअं मिसाल तौरु छठी सानी जो किरदारु आहे या जेबी जो किरदारु आहे, त उन्हनि खे वरी असांजी जेका पॉलिटिकल लीडरशिप आहे या रही चुकी आहे उन सां कनेक्ट करण जी कोशिशि था कनि। जॾहिं त इहो सॼो आहे फिक्शन, उन में हिकिड़ो त इहो आहे त हिन मां हिस्ट्री न ॻोल्हियो, हीअ नॉविल आहे, फिक्शन आहे, हिकिड़ो इहो। अच्छा, ॿियो जेका तव्हां किरदारनि जी ॻाल्हि कई त जेबी जो जेको किरदारु आहे उहो मूं उनजो अधु पासो मेल पासो आहे, अधु पासो जेको आहे सो फीमेल पासो आहे। इन में ॿ शयूं टे मुंहिंजे साम्हूं हुयूं। हिकिड़ो त
मिथोलॉजिकल करेक्टर आहे इंडियन मिथोलॉजी में अहिड़ो मिले थो त हिकिड़ो देवता हो जंहिंजो अधु स्ट्रक्चर बिल्कुलु जेको आहे सो मेल जो ऐं अधु अधु female फीमेल जो उहो मिथ हिन नॉविल जे पहिरें चैप्टर में मूं ॾिनी आहे त उहो जॾहिं तख़लीक़ जो जेको देवता आहे जॾहिं हुनजो दोस्त उन सां उते टसल में अचे थो त हू हुनखे अधु हिसो कटे ऐं उहो समुंड में उछलाए छॾे थो ऐं उन में जेका ॿी आहे जेबी देवी जेका उन देवता सां गॾु हूंदी आहे उहा पोइ उनखे इहो मिले थो त जेको आहे सो इन मॉन्स्टर खे मारण लाइ जेको आहे सो तव्हांखे उहो अधु हिसो ॻोल्हणो पवंदो उन अधु हिसे खे पाण सां यूनाइट करिणो पवंदो त हिकिड़ो कॉन्सेप्ट उतां आयो करेक्टर जो उन मिथ मां ॿियो जेको मुंहिंजो हिन जी जेका डेवलपमेंट आहे करेक्टर जी उहो पंहिंजे नाने जो जेको ॿियो करेक्टर आहे छठी सानी जो उन जे बिल्कुलु अपोज़िट में आहे जेको हू जेको आहे सो पॉलिटिकली जेको आहे सो माण्हुनि खे ग़ुलाम करणु थो चाहे ऐं जेको आहे सो पंहिंजी आइडियोलॉजी इम्पोज़ करणु थो चाहे ऐं उन लाइ उहो मुख़्तलिफ़ टेक्निक्स इस्तेमालु थो करे ऐं टूल्स बि मुख़्तलिफ़ इस्तेमालु थो करे जंहिंमें उन में वॾे में वॾो जेको टूल आहे उहो रिलीजियस टूल आहे जंहिंखे उहो यूज़ करे थो। वॾी महिरबानी कलीम अञा हिकु ॿ शयूं आहिनि असां वटि टाइम थोरो आहे ॿियनि खे बि ॻाल्हाइणो अच्छा, आहे जी, जी, ठीकु आहे। वाइंड अप कयो भले ठीकु आहे ओके वॾी महिरबानी तव्हांजी यकीनन तव्हांजो नाविल तव्हां एतिरो घणो ॿुधाए वेंदो त माण्हू पोइ पढ़ंदा न इन जे करे असां छॾियूं था बाक़ी त माण्हू उन नाविल खे पढ़ी ऐं पोइ राय जो इज़हार कनि यकीनन ई तव्हांजो नाविल जेको आहे उहो हिकिड़ो तमामु सुठो तासुर छॾींदड़ आहे जी जी हिकिड़ो ॿियो जेको आहे इन में आइडेंटिटी क्राइसिस जेको बाइनरी अपोज़िट्स में जेको मूं उन मां जेको आहे सो कढण जी कोशिशि कई आहे त माना असां जेको बाइनरी अपोज़िट्स में अची विचड़ी था पऊं त मेल या फीमेल पर असां सां गॾु ॿिया बि अहिड़ा आहिनि जिन सां आइडेंटिटी क्राइसिस आहिनि ही करेक्टर उन आइडेंटिटी क्राइसिस ॾांहुं बि निशानी करे थो त भई असां वटि अहिड़ा बि आहिनि जेके क्वेयर्स आहिनि उन्हनि खे आइडेंटिटी पंहिंजी ख़बर ई कोन्हे का उन्हनि सां इहो वॾे में वॾो मसइलो आहे ऐं उन आइडेंटिटी क्राइसिस जे करे हू सोसाइटी में कहिड़ियुनि मुश्किलनि खे फेस था कनि हिन करेक्टर में या नॉविल में इहो बि वॾी महिरबानी अख़्तर तव्हां खां मां इहो पुछणु चाहींदुसि त छो त तव्हां जीअं अकबर साहिबु ॻाल्हि कयो बिल्कुलु मां एग्री थो कयां त तव्हां माना नाविल ते सुठी नज़र रखंदड़ बि आहियो नाविल जा नक़ाद बि आहियो पाण नाविल निगार बि आहियो ऐं तव्हां माना फिक्शन सां तव्हांजो हिकिड़ो गहरो सुबंधो आहे त हिन वक़्तु ख़ासि तौर ते जॾहिं असां छो त इहो ज़िक्र अक्सर थींदो आहे सीनियर ऐं जूनियर जो नाविल निगारनि में बि ज़ाहिर आहे इहो तस्करो अचे थो हिकिड़ो त मां ज़रूरु चाहींदुसि छो त हिते असां वटि काफ़ी सारा यूनिवर्सिटी जा नौजवान शागिर्द बि वेठा आहिनि त तव्हां उन्हनि खे सजेस्ट कयो त कहिड़ा नाविल हो पढ़नि जेके असांजा सीनियर नाविल निगार आहिनि तव्हां कहिड़नि नाविल निगारनि खे सजेस्ट कंदव त असांजा नौजवान पढ़नि ऐं ॿियो तव्हांजे नाविल जे अंदरि जेके हिकिड़ा किरदार आहिनि हिकिड़ो सजाद जो किरदारु आहे जेको असांजो मेन किरदारु आहे जेको उतां अचे थो इहो तव्हां माना बाज़ाब्ता तौर ते हिनखे स्टडी कयो आहे या इहो तव्हांजो तख़युल जो हिकिड़ो किरदारु आहे इन जे हवाले सां ॿुधायो छो त इहो हिकिड़ो मुनफ़रिद किरदारु आहे तव्हांजे नाविल जे अंदरि मुंहिंजे ख़्याल में आउं पहिरीं तव्हांजे ॿिए सवाल जो जवाबु ॾियमि पोइ पहिरें जो जेको सजाद जो किरदारु आहे असल में मुंहिंजे नाविल में को हीरो कोन्हे जी थ्रू आउट तव्हां नाविल पढ़ंदो त उन में को बि हीरो न आहे न ई हीरोइन आहे उनमें जेकॾहिं अहम शइ आहे त वबा ऐं कोरोना आहे सही ॻाल्हि आहे ऐं उन जे चौधारी सॼी कहाणी घुमे थी हाणे सजाद जे किरदार जी कनेक्टिविटी मूंखे ॾेखारणी हुई जीअं ज़ाहिर ॿिनि हिसनि में चाइना खां अचे थो हू हुते डॉक्टरेट पियो कंदो आहे त हू जॾहिं हिते अचे थो त हिते जॾहिं हू माहौल ॾिसे थो त उनजे लाइ हिकिड़ो ॿियो माहौल हूंदो आहे ऐं उते जॾहिं अञा वबा शुरू थियण वारी हूंदी आहे त इतफ़ाक़ सां हू उतां निकिरी चुको हूंदो आहे पर इन सजाद जे किरदार खां वधीक जेके इन नाविल में ॿिया किरदार जेके आहिनि उहे लिखण महिल या उहे मूंखे वधीक वणिया जॾहिं मूं तख़लीफ़ कया उहो आहिनि राहिला ऐं असद जो जेके ज़ाल मुड़ुस आहिनि उहो शादी थींदी आहे उन्हनि जी त अञा टी राति हूंदी आहे त उन्हनि जी घरवारी राहिला खे कोरोना थी वेंदो आहे ऐं उन वक़्तु पोइ ज़ाहिर आहे हू आइसोलेट थी वेंदी आहे छोकिरी वार्ड में थी वेंदी आहे ऐं हुनखे वरी क्वारंटाइन थियणो पवंदो आहे पंहिंजे घर में त
उन वक़्तु इन्हनि ॿिन्ही किरदारनि जे विच में जेको कन्फ्लिक्ट आहे या जेको तज़ाद जेको नाविल जे लाइ तमामु घणो अहम हूंदो आहे उहो विदिन कैरेक्टर्स आहे। माना ॿिन्ही हिकिड़ी गैर यकीनी सूरत हाल में हूंदा आहिनि। ॿिन्ही खे ख़बर कोन हूंदी आहे त राहिला खे असद जी ख़बर न हूंदी आहे, असद खे राहिला जी ख़बर न हूंदी आहे त कहिड़ी कैफ़ियत में आहे, बीमारियुनि जो स्टेटस उनजो छा आहे। ऐं बसि ॿिन्ही खे एतिरी ख़बर हूंदी आहे त ॿिन्ही जे विच में हिकिड़ी विथी आहे, ॿी अकेला ई आहे। त इहो जेके ॿ किरदार हुआ जेके उहे मूंखे तख़लीक़ करण में तमामु घणी महिनत करणी पई। जेको हुननि लाइ बिना नओं हिकिड़ो पहिरियों हा, हिकिड़ो वबा जो जेको ज़मानो हो ॿिन्ही जे लाइ नओं हो। ऐं जेसिताईं तव्हांजे ॿिए सवाल जो तालुक़ु आहे त आउं कंहिंखे सीनियर या जूनियर कोन सम्झंदो आहियां, आउं उनजी लिखणी खे सम्झंदो आहियां त उहा केतिरी मैच्योर आहे। जेके दोस्त जेके नवां लिखंदड़ आहिनि, जेके नाविल लिखणु चाहिनि था, कहाणी लिखणु चाहिनि था, उन्हनि खे पहिरीं त दुनिया जे सुठे अदब खे पढ़ण जी ज़रूरत आहे। उहो कहिड़ी ॿोली में बि हुजे, उहो इंग्लिश में पढ़ी सघनि था त इंग्लिश में पढ़नि, उर्दू में पढ़ी सघनि था उर्दू, जेका ॿोली उन्हनि खे सुठी लॻे थी, या सिंधी में बि खोड़ सारियूं शयूं पियूं आहिनि नाविल जी सूरत में, कहाणी जी सूरत में। असां कहाणी तमामु सुठी पई आहे। उनमें सीनियर जेके लेखक आहिनि, साईं माणक थी वियो, शौकत शोरो साहब थी वियो, एसि ताईं जो हलीम बिरोई जूं कुझु कहाणियूं जेके लिखियल आहिनि उहे बि ॾाढियूं सुठियूं आहिनि। या माणक जा नाविल मूंखे बहसियत हिकिड़े लेखक तौरु या पढ़ंदड़ तौरु मूंखे वणंदा आहिनि। हाणे इहे जेके तव्हां क्लासिक्स जी ॻाल्हि करियो था, जीअं साईं अकबर ॻाल्हि करे वियो त माना 1950 वारा जेके ट्रेंड्स आहिनि, ज़ाहिर आहे उहे नाविल माण्हू पढ़ी त सघे थो ऐं माण्हू पढ़ंदो बि आहे, पर ज़ाहिर आहे हर नाविल जो हिकिड़ो पंहिंजो ज़मानो हूंदो आहे। हर नाविल जा पंहिंजा हिकिड़ा या हर लिखणी जा पंहिंजा लिटरेरी ट्रेंड्स हूंदा आहिनि। जॾहिं उहे गुज़री वेंदा आहिनि त शयूं ई तब्दील थी वेंदियूं आहिनि। पर नवनि लिखंदड़नि खे आउं बि इहा ई सलाह ॾींदुसि, जेकॾहिं उहे कैंपस ते बि नाविल लिखनि था त उन में बि कुझु थोरो नवाण ॾियनि। मिसाल तौरु कोइट्ज़े जो नाविल आहे, उहो कैंपस नाविल आहे, पर उनमें अपार्थाइड जो जेको सो मामिलो आहे। या राजा अनवर जो नाविल जेको झूठे रूप के दर्शन उर्दू में लिखियलु आहे, उहो बि कैंपस नाविल आहे, पर उन में स्टफ मौजूदु आहे। ईअं ई राजा गिद्ध जेको नाविल आहे, उन में हिकिड़ो पोर्शन कैंपस जो आहे, पर उहो एज़ अ होल नाविल ॾाढो वणंदड़ आहे। ऐं ईअं ई इंडिया जो जेको लेखक आहे उदय प्रकाश जो नाविल आहे पीली छतरी वारी लड़की, उहो सॼो कैंपस कहाणी आहे, पर हुन नाविल खे एॾो त शानदार नमूने उणियो आहे ऐं उनमें एॾी जेका सा हुन गहराई ॾेखारी आहे जो तव्हांखे इहो लॻंदो ई कोन त उहो कैंपस ते लिखियलु नाविल आहे। उनमें कई मामला आहिनि। आख़िरी ॻाल्हि आउं कंदुसि, ॿी ॻाल्हि इहा आहे त नाविल हिकिड़े लेखक खे तमामु घणी आज़ादी फ़राहम कंदो आहे, वसी कैनवस फ़राहम कंदो आहे। इन करे को बि नाविल लिखंदड़ आहे पंहिंजो पाण खे क़ैद न सम्झे ऐं उहो जेतिरी आज़ादी नाविल लिखण महिल इंजॉय करणु चाहे थो उनखे ज़रूरु करे। वॾी महिरबानी अख़्तर, टाइम थोरो आहे, इन करे असांखे सेशन वाइंड अप बि करिणो आहे, पर असांखे टाइम सभिनी खे बराबरि बि ॾियणो आहे। ममता साहब, मां तव्हां खां इहो पुछणु चाहींदुसि त मयार जी जॾहिं ॻाल्हि कयूं था असां ख़ासि तौर ते, त उनखे असां ज़ाहिर आहे हिकिड़े यानी परख जेका आहे उनजो छा आहे पैमानो। ज़ाहिर आहे त हिकिड़ा जेके आहिनि उहे पैमाना थियनि था हर शइ जे लाइ। त नाविल खे असां जॾहिं परखियूं था, ख़ासि तौर ते सिंधी नाविल जे हवाले सां, ॾिसो हाणे नाविलनि जा मौज़ूअ जेके आहिनि न सिर्फ़ु तब्दील बि थियनि था, पर नाविल सुकिड़िजी बि वियो आहे शायदि पंहिंजे मौज़ूअनि जे अंदरि। अॻे नाविल सॼी ज़िंदगीअ जी कहाणी बि हुयो, हाणे कॾहिं कॾहिं जेको आहे नाविल जे अंदरि कहाणीअ वारो जेको आहे हिकिड़ो सिलसिलो बची थो वञे, पर आहे उहो फॉर्मेट में पंहिंजे में नाविल। त इन सॼे पस मंज़र में तव्हां इन हवाले सां बि असांखे ॿुधाईंदव त छा मतिलबु असांजा के हिकिड़ा आलमी मयार त आहिनि, भला असां छा के पंहिंजा लोकल बि के मयार जेके आहिनि उहे ठाहिणु खपनि छा, या उन्हनि जी ज़रूरत बि आहे छा? जी, मां मक़ामी मयार जी काफ़ी ॻाल्हि कंदो रहियो आहियां। छो त मक़ामियत बुनियादी तौर ते लीड कंदी आहे, वठी वेंदी आहे। पहिरियों ॾिसजे त मयार छा आहे, सभ खां पहिरियों सम्झणो हूंदो आहे मयार छा आहे। मयारी शइ जी असां परख कीअं कंदा आहियूं। असां आम ज़िंदगीअ में जेकॾहिं असीं ॾिसंदा आहियूं त असांखे मयारी शइ जी परख करण लाइ जॾहिं कंहिं दुकान ते वेंदा आहियूं, ॿ राय वठंदा आहियूं। हिकु दुकानदार खे चवंदा आहियूं तूं ॿुधाई, ॿियो वरी असां पाण चेक कंदा आहियूं। उनमें कहिड़ियूं शयूं चेक थींदियूं आहिनि? उनमें चेक थींदियूं आहिनि तंहिंजी सस्टेनेबिलिटी केतिरी हूंदी, कहिड़े स्टफ मां ठहियलु आहे, ऐं हीअ जॾहिं मां वठंदुसि त इन मां मुंहिंजो जेको मक़सदु आहे उहो पूरो थींदो या न। टे जेके आहिनि मुख्य शयूं हूंदियूं आहिनि मयार जूं। ईअं ई अदब में टे मुख्य शयूं हूंदियूं आहिनि मयार जूं, ऐं जेको आहे नसरी अफ़सानी अदब में तिहां ई वधीक हूंदियूं आहिनि। नंबर हिकु तख़लीक़ियत। तख़लीक़ियत असां सम्झी न सघंदा आहियूं। तख़लीक़ बुनियादी तौर ते ॿिनि शयुनि जो नालो आहे, हिकु तसवुर, ॿियो तख़युल।
तसवुरु जेको आहे ऐं तख़युल जॾहिं हूंदो तव्हां वटि त तव्हां पंहिंजे नाविल में या कहाणी में, पाण नाविल जी ॻाल्हि था कयूं त तॾहिं तव्हां नाविल में तख़युल ऐं तसवुर जे रचाव सां उनमें जेकी कहाणी जी तव्हां निटिंग कई आहे, जेके तव्हां उन में जेके किरदार रहंदा आहिनि, जंहिंखे E.M. फास्टर चवंदो त हिनखे किरदार न चओ, हिनखे माण्हू चओ, पीपुल चवंदो। उहो एस्पेक्ट ऑफ नाविल जो जेको किताब आहे बुनियादी तकरीरुनि जा, उहो चवंदो माण्हू आहिनि, इहे किरदार न आहिनि। किरदार आहे ड्रामे में, नाविल में आहे माण्हू। उहो जेको माण्हू आहे त उन तख़लीक़ी बुनियाद ते तख़युल ऐं तसवुर जे बुनियाद ते जॾहिं उन में दाख़िल थिए थो त उहा तव्हांखे हिकिड़ी अहिड़ी दुनिया तख़लीक़ करे ॾिए थो जेकी तव्हांखे पढ़ंदे पाण बि उन दुनिया में तव्हां लही था वञो, या उहा दुनिया तव्हां में तव्हांजो हिसो थी वञे। त हिकिड़ो मयार जो इहो मापो आहे। ॿियो वरी अचे थो उन जे क्राफ्ट जो। उन जो जॾहिं का बि शइ हूंदी आहे त उनजी ज़रूरु शबीह ठहंदी आहे। उहा शबीह जॾहिं ईंदी आहे शइ त उहा असांखे ठाहिणी पवंदी आहे। हिकु त पाण खणी ईंदी आहे शिकिल, उनखां पोइ उन जा ॿिया हूंदा आहिनि ज़रूरी शयूं, उहे असांखे लाज़मी तौर ते करणु घुरिजनि। मां मुख़्तसर लफ़्ज़नि में उहे 3-4 शयूं ॿुधाईंदुसि। हिकु त असां वटि जेके नाविल जा जेके मुख्य एलिमेंट्स असांखे ॿुधाया वेंदा आहिनि, ज़रूरी न आहिनि हर नाविल में सभु एलिमेंट हुजनि, पर जेके जेके तव्हां उन में शामिलु कयो उन मौज़ू आधार ते उहे पूरा हुजनि। जीअं मिसाल हाणे हीअ कलीम जो ई नाविल आहे, मौज़ू ज़बरदस्त नओं आहे, यूटोपियन। हाणे उन मौज़ू ते ताज़ो जेको आहे कलारा एंड सन एशिगुरो जो नाविल आयो आहे, जेको आहे तक़रीबन इहो साइंस, उहो साइंस में आहे, ही पॉलिटिकल हुन में अचे थो। बट हुन जेको आर्टिफिशियल फ्रेंडशिप आहे, माना नओं उन मौज़ू ॾिनो आहे। मां पढ़ंदे पढ़ंदे हुनखे त माना आख़िर ताईं तव्हां न छॾींदो। त आर्टिफिशियल फ्रेंडशिप ऐं आम ज़िंदगीअ जो माण्हू, उन जे रचाव सां नाविल वधे थो। त हिकिड़ो कार्टून जेके आहिनि उनमें रोबोट आहिनि जेके, उहे कीअं ज़िंदगीअ जे अहसास में अची था वञनि। इहो पावर ऑफ इमेजिनेशन, तख़युल ऐं तसवुर जे बुनियाद ते जॾहिं हुन इहो नाविल तख़लीक़ कयो आहे त असांखे शानदार थो लॻे। ईअं मिसाल हाणे नूर असांजो दोस्त आहे, पॉलिटिकल नाविल थो लिखे, सब्जेक्ट ज़बरदस्त आहे, उनमें स्टोरी सुठी थो रहे, नाविल पढ़ो गुम थी थो वञे। इहे जेके 2-4 शयूं, या वरी असांजी ॿोली जो जेको इस्तेमालु, मिसाल हलंदे मां हुते वयुसि पए, मां चवां थो, हिकदमि जेको आहे उहो जेको असलूब असां पंहिंजो धके था विझूं। त स्टाइल में बि असांखे जेको आहे उहे तब्दीलियूं जेके आहिनि दुरुस्तगियूं आणणु घुरिजनि। ऐं ज़ाहिर हाणे नेक्स्ट सेशन थियणो आहे, त हीउ हिकिड़ो वॾो मौज़ू आहे जंहिं ते पाण ॻाल्हाए सघूं था। महिरबानी मुमताज़ साहब। E.M. फास्टर जी तव्हां ॻाल्हि कई त हिकिड़ा जेके हुन मयार मुक़ररु कया नाविल लिखण जे हवाले सां, त साॻी ॻाल्हि मां तव्हां ॾे बि वधाईंदुसि अकबर साहिबु। ऐं अकबर साहिबु खां मां इहो पुछणु चाहींदुसि त छो त नाविल जे हवाले सां तव्हांजो इहो राय बि रही आहे त हिकिड़ा नाविल जेके आहिनि उहे नाविल जे नाले में नाविल आहिनि, पर उहो असल में उन में नाविलपणो कोन्हे को। यानी के नाविल अहिड़ा आहिनि जेके तमामु सुठियूं रिपोर्टूं या थीसिस त आहिनि, पर उहे नाविल कोन्हनि के। तव्हां इन ॻाल्हि जो बि इज़हार कयो आहे। त मां चाहींदुसि त ख़ासि तौर ते सिंधी नाविल जे हवाले सां E.M. फास्टर जा ॿुधायल जेके भला बुनियादी जेके आहिनि माण मापा, उन्हनि ते केतिरे क़दुरु पूरो अचे थो असांजो सिंधी नाविल। महिरबानी। कुझु असांजा नाविल अहिड़ा आहिनि जेके E.M. फास्टर वारा जेके मयार मुक़ररु कयल आहिनि या जेके रिक्वायरमेंट हुन ॿुधायूं आहिनि, उन जे हिसाब सां, फार्मूला जे हिसाब सां बिल्कुलु ठीकु आहिनि। E.M. फास्टर जिन जिन शयुनि जो ज़िक्र करे थो, जिन जिन शयुनि ते ज़ोर ॾिए थो, उहे सभु शयूं मौजूदु आहिनि, पर नाविल में चस कोन्हे, मज़ो कोन्हे। इन करे जो जेका मुमताज़ साहिबु ॻाल्हि कई, उहा तख़लीक़ियत कोन्हे, उहो तख़युल कोन्हे, हिकिड़ो फार्मूला टाइप आहे, हिकिड़ी उहा शइ। ॿिए पासे वरी जेको तव्हांजो पहिरियों सुवाल, त नाविल पढ़ण खां अलावा ॿियूं शयूं, असां सिंधी माण्हू आहियूं ॻाल्हियुनि जा गहीर, असां कचहरी जा कोॾिया आहियूं न। असां वण जे हेठां खटु हुजे, हुको हुजे, पोइ सुबुह खां वठी हिकिड़ी किसो शुरू कबो मूमल राणे जो, ख़तमु कबो ससुई पुनूं ते। मूमल राणो हुयो, किसो ख़तमु, उहो एंड किथे थियो उन असांखे ख़बर ई कोन्हे। असां नाविल लिखणु वेहूं था, उन में सीनियर जूनियर जी तफ़रीक़ कोन्हे। किन जूनियर्स ॾाढा सुठा नाविल लिखिया आहिनि ऐं किन सीनियर ॾाढो बोड़ हारियो आहे ऐं हारीनि पिया अञा ताईं बि। तंहिं करे इहा तफ़रीक़ कोन्हे सीनियर जूनियर जी। चढ़ूं जहाज़ में था, लहूं साइकिल ते था। हा, त उन में असां नाविल लिखण जे लाइ वेहूं था, पर असांजो अंदरि जो जेको किसा गो न, पर दास्तान गो आहे न, उहो विच में अची थो वञे। चए थो छॾ नाविल खे, पहिरीं हीअ ॻाल्हि लिखीसि। कचहरी में ॻाल्हि मां ॻाल्हि निकिरंदी आहे, पोइ ॿी ॻाल्हि, पोइ टी ॻाल्हि।
असां नाविल लिखण जे लाइ वियूं था, तारीख़ लिखी था छॾियूं। असां नाविल लिखण जे लाइ वियूं था, असां सेमिनार करे था छॾियूं। असां नाविल लिखण जे लाइ वियूं था, असां हिकिड़ी सियासी सूरत हाल, सियासी तहरीक उन में पैदा करे था छॾियूं। इहा ख़बर असांखे हुजणु खपे त असां लिखूं छा था। जेको जेनर आहे उन जेनर जी जो जेको रूह आहे, असां उन रूह जे मुताबिक़ त असीं कमु कयूं। जेकॾहिं 200 सुफ़नि जे नाविल में, तव्हांजे 200 सुफ़नि जे नाविल में 10 सैकड़ो यानी 20 सुफ़ा हेॾां होॾां जो अकेडमिक शयूं अची वियूं, तारीख़ अची वई, जोग्राफी अची वई, हितां हुतां जूं ख़बरूं अची वियूं हलियूं, त ठीकु आहे। पर हिन में जेकॾहिं 200 सुफ़नि जे किताब में 100 सुफ़ा तव्हांजा तारीख़ ते अची वञनि, या विकीपीडिया पढ़ी उहा इंफॉर्मेशन ॾेई छॾियो। किरदार नाविल में छा थींदो आहे या उअं ई अदब में जेका शइ तव्हां माण्हुनि खे ॿुधाइणु चाहियो था उहा करे ॾेखारियो। चई न ॿुधायो, करे ॾेखारियो। असांजा दोस्त करे नथा ॾेखारीनि। असांजा दोस्त कंदा हीअं असां 4 ॼणा वेठा आहियूं न, नाविल में अहिड़ी सिचुएशन थी थिए, 4 ॼणा चांहि जे कोप ते मिलिया, पोइ हुन ही ॻाल्हि कई, पोइ हुन ही ॻाल्हि कई, पोइ हुन ही ॻाल्हि कई, जवाब में वरी हुन कई। तव्हां ॾिसो बिल्कुलु हिन सिचुएशन जो फॉर्मेट तव्हांखे इलाही नावलनि में मिलंदो। इहा वरी ख़ल्क वेठी आहे, हिकिड़ो माण्हू हितां ॻाल्हाए पियो, सेमिनार थिए पियो। अरे बाबा, सेमिनार, कचेरियूं, इन क़िस्म जूं शयूं नाविल जो हिसो न आहिनि। उहे वरी हुन इहे ॿिन्ही शयुनि जो प्रॉब्लम आहे। असां वटि सिंधी में के अहिड़ा नावेल आहिनि जिन जे पढ़ण खां पोइ माण्हूअ जी का ट्रांसफॉर्मेशन बि थी सघे? यार इहो तमामु ॾुखियो नावेल आहे, इहो को ॿियो को ॿुधाए त इहो साईं तव्हां जेकॾहिं ख़ासि तौर ते, छो त तव्हां सिंधी, उर्दू, अंग्रेज़ी जा नावेल पढ़ंदा रहिया आहियो, असां ज़रूरु चाहींदासीं त तव्हां असांखे ॿुधायो त सिंधीअ में बि के अहिड़ा असांजा नावेल आहिनि जेके असांजा नौजवान पढ़नि ऐं उन्हनि खे लॻे त हा उन्हनि में नावेल पढ़णो आहे। जी ॾिसो, रसूल मेमन साहिब जे नावलनि लाइ मां चई सघां थो त उनजो नजूमी 19 औरतूं तारीख़ी पस मंज़र में आहे, पर उनजी निटिंग एॾी आलीशान आहे, उनमें सब्जेक्टिविटी बि आहे ऐं क्राफ्ट बि आहे। उनजो नाविल आहे हिकिड़ो ज़बरदस्त आहे। ॿियो हिकिड़ो मूं हाणे पढ़ियो, मूंखे आतम मेघवाण नाविल लिखियो आहे। तव्हां इमेजिन न कंदव त उहो हिकिड़ो पीढ़ी ते वञे थो, पीढ़ी तां रिड ख़रीद करे थो, रिड माना उहो उन में जेको असां चवंदा आहियूं डीपर्सोनिफिकेशन करे थो। तमामु वॾो हिकिड़ो आर्ट आहे, माना हिकिड़ी पर्सोनिफिकेशन थींदी आहे, डीपर्सोनिफिकेशन करे थो, तो अधु ताईं तो ॾाढो सुठो थो वञे, अधु खां पोइ उहो विफली थो वञे, पर स्टार्ट ज़बरदस्त आहे। आतम मेघवाड़ जेको नाविल आहे। ॿियो हिकिड़ो नज़ीर सुमरे जो नाविल आहे, तूं कमीणो छो न आहीं। सब्जेक्टिविटी में, नाविल जी निटिंग में उहो सुठो नाविल आहे। इहे जेके हाणे जो वापसी नाविल आयो आहे उहो बि ठीकु आहे, नाविल बहितरु आहे। अॻु वारनि में असांजा कुझु वरी जेके सब्जेक्ट वाइज़ में एंथ्रोपोलॉजी में हाणे इब्राहिम खैल जो नाविल खजिन जे देश जा माण्हू, उन में बि थोरो इहो जेकॾहिं सेमिनार वारी ॻाल्हि जीअं चए थो उहो पोर्शन ईअं न हुजनि, उहो बि ज़बरदस्त पढ़ण जहिड़ो नाविल आहे। त असां पोइते वेंदासूं त असांखे कुझु माणिक त माना टोटल पढ़ण जहिड़ो आहे। त इहे कुझु नाला आहिनि, कुझु ॿिया बि आहिनि, ज़ाहिर हाणे टाइम घटि आहे। वॾी महिरबानी मुमताज़ साहिबु। असां इहो ई पिया चाहियोसीं त ज़ाहिर आहे जॾहिं असां कंहिं बि वॾे मौज़ू ते ॻाल्हायूं था त उनजे लाइ जीअं पहिरियों वारे सेशन में ई अकबर साहिबु इहा ॻाल्हि कई त असां वटि मौज़ू वॾा आहिनि, टॉपिक वॾा आहिनि, पर उन्हनि ते ॻाल्हाइण जे लाइ वक़्तु थोरो आहे। मां जॾहिं हेठि ॾिसां थो त खोड़ सारा फिक्शन जा असांजा नाले वारा दोस्त वेठा आहिनि, वरी मां नालो जॾहिं खणंदुसि त खोड़ सारनि दोस्तनि जा नाला रहिजी वेंदा। त यकीनन असां जी दिलि चाहे पई त उहे सुवाल बि कनि ऐं सुवाल बि असां वठूं, पर सेशन जो टाइम जेको आहे 15-20 मिंट थिया आहिनि, ख़तमु थी वियो आहे। ऐं असां इन उमीद वारे इन चङे नोट ते असां इन सेशन खे वाइंड अप कयूं था। जीअं मुमताज़ बुखारी साहिबु ॻाल्हि कई त असां वटि खोड़ सारा, जिते नावल जे नाले में मुख़्तलिफ़ शयूं लिखजनि थियूं उते खोड़ सारियूं सुठियूं शयूं बि आहिनि असां वटि पढ़ण लाइ। खोड़ सारा सीनियर ऐं जूनियर, जीअं अख़्तर बिल्कुलु सही ॻाल्हि कई त सीनियर ऐं जूनियर जी ॻाल्हि कोन्हे, असल में लिखणीअ जी ॻाल्हि आहे। उन लिखणीअ जे अंदरि केतिरो दमु आहे उहा पाण ॿुधाईंदी, जॾहिं उहो पढ़ंदड़ उनखे फीडबैक ॾिए थो। त असां वटि असां सिंधीअ जे नाविल मां मायूस हरगिज़ न आहियूं। असां वटि तमामु सुठा पद ऐं पाए जा नाविल बि लिखिया वञनि था। तव्हां सभिनी जी तमामु घणी महिरबानी जो असांजे हिन नाविल खे तव्हां ॿुधो।